अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। आली मर्तबत जनाब सदर गिरामी कदर सज्जादा नशीन दरबार शरीफ व मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अवां प्यारी जमात जे आॾो अलहम्द शरीफ जूं आख़िरी आयतूं तव्हांजे रूबरू मूं तिलावत कयूं आहिनि, जेके तक़रीबन हर मुसलमान खे यादि हूंदियूं। उन्हनि जो मुख़्तसर बयान, तफ़सीर, तर्जुमो ऐं जो कुझु अल्लाह ताला मूं गुनहगार खां चवरायो तव्हांजे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। दुआ फरमायो अल्लाह ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल हक़ ऐं सच चवण जी मूंखे रब तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हांखे असांखे सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में तव्हां जमात खे अपील ऐं अर्ज़ आहे त मूंसां गॾिजी मुझे प्यारे हबीब करीम ते बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, असां मुसलमान के अल्लाह ताला सबक थो सेखारे। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम
वलद्दाल्लीन। नमाज इस्लाम जो अहम रुकन आहे। महबूबन करीमन जे पाक हदीस जे रोशनी में नमाज दीन जो थंब, दीन जो सतून आहे। पाण इएं भी फरमायो अथन त जंहिंजी नमाज जो मामलो दुरुस्त आहे उन जो दीन जो मामलो दुरुस्त आहे। खुदा न ख़ास्ता जंहिंजो नमाज जे मामलो गड़बड़ आहे उन जो दीन ही गड़बड़ आहे। ऐं उहा नमाज जेका अल्लाह साईं जी अहम इबादत आहे उन्हीअ में वरी अहम रुकुन सूरह फातिहा है। हदीसुन में इंदो आहे, पाण फरमाइन था त बगैर अलहम्द शरीफ जे नमाज कान्हे, नामुकम्मिल आहे। अलहम्द पढ़ंदो तहां जी नमाज थींदी, जेकॾहिं तव्हां अलहम्द शरीफ न पढ़ंदो तव्हां जी नमाज कान थींदी। उन अलहम्द शरीफ जा ये लफ्ज़ हम इहदिना सिरातल मुस्तकीम बानो खुदा ताला जे हुजूर में हाज़िर हूंदो आहे। मुंहुं न जो काबतुल्लाह ॾे हूंदो आहे। बावजू थी करे खुदा ताला जी दरबार में क़याम जी सूरत में अर्ज़ कंदो आहे, इहदिना सिरातल मुस्तकीम, या इलाहल आलमीन असांखे सही वाट हलाए। कहिड़ी वाट हलाए? अगारो त रेडियो घणी पियो कयो आहे, वेहो उथो, हाणे त ॻाल्हायो ई कोन था। चओ बाबा चओ, छा चवंदा आहियो? इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह असांखे सही वाट हलाए। आऊं तव्हां खां पुछां थो, वुज़ू भी अथव, मुंहुं भी काबतुल्लाह ॾे अथव, बीठा भी अल्लाह जे हुजूर मस्जिद में आहियो, इन खां अञा ॿी कहिड़ी तव्हांखे वाट खपे जो रब करीम खे चओ था मुंहिंजा मौला असांखे सिधी वाट ॾेखार। खुदा जे घर में बावजू मुंहुं काबे ॾे इबादत रब जी, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हुजूर में आहियो, ऐं उन्ही खां वधीक ॿियो कोन रस्तो आहे जो तव्हां रब करीम खां अञा ॿियो था घुरो पिया। मुझा दोस्त इन्हीं दे करे हज़रत शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, रोज़ा ऐं नमाज़ूं ई पुण चङा कम, पर ओहो को ॿियो फहम जैसा पसी पिरीअ खे। रोज़ो, नमाज, हज, ज़कात, इबादत, ये सब भलियूं शयूं हन ऐं मुसलमान जी निशानी हन, मुसलमान जे लाइ शयूं ज़रूरी हन, पर मुंहिंजा दोस्तो इहा शइ मक़सूद नाहे। नमाज मक़सूद नाहे, हज मक़सूद नाहे, ज़कात मक़सूद नाहे, ये सभई शयूं मक़सद ॾे पहुचाइण वारियूं शयूं आहिनि। मक़सद अञा का ॿी शइ आहे। जीअं नमाज जे लाइ वुज़ू, नमाज जो मक़सद आहे त न वुज़ू कंदे त नमाज में बीहंदे, पर जेकॾहिं तूं नमाज में बीहंदे त पोइ काॾे बीहंदे? अल्लाह ताला फरमाए तो, मुझा बाना तो मुझी दरबार में मुखे चो, इहदिना सिरातल मुस्तकीम, या अल्लाह तू असांखे सही वाट हलाए। अल्लाह ताला पांजे कलाम पाक में बेहद इरशाद फरमायो आ, इन्ना हदैनाहुल नजदैन, इंसान के असां ॿई रस्ता सिधा करे ॾेखारिया हन। इस्लाम जो रस्तो सिधो सो जन्नत ॾे वेंदो आ, वरी कुफ्र वारो रस्तो सिधो जहन्नम ॾे वेंदो आ। इस्लाम वारे रस्ते में भी कंहिं क़िस्म जो शक शुबहो कोन्हे, त वरी कुफ्र ऐं जहन्नम वारे रस्ते में भी कंहिं क़िस्म जी का टेढ़ाई पकाने सिधो दोज़ख ॾे वेंदो आ। अल्लाह ताला बेहद फरमाए तो, फमन शाअ फलयुमिन, तव्हांजी मर्ज़ी वणेव त ईमान आणियो, वमन शाअ फलयकफुर, जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी हुजे तव्हां वञी कुफ्र कयो त मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे
न इस्लाम जे लाइ मजबूर थो कयां न कुफ्र जे लाइ मजबूर थो कयां। रस्ता मूं तव्हांखे ॿई वाज़िह करे ॾेखारिया। उन सां गॾोगॾु मां अल्लाह पाक ॿिन्ही रस्तनि जो नतीजो बि तव्हांखे ॿुधायो आहे। जेकॾहिं तव्हां इस्लाम जो रस्तो क़बूल कंदो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते राज़ी थींदो। पर जेकॾहिं तव्हां कुफ्र जो रस्तो अख्तियार कयो त अल्लाह ही अल्लाह जो रसूल तव्हां ते नाराज़ थींदो। इस्लाम जे रस्ते जी इंतिहा रब जो रज़ामंदो ऐं जन्नत आहे ऐं कुफ्र जो आख़िरी इंतिहा अल्लाह जो नाराज़ पो ऐं जहन्नम आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए तो मुंहिंजा बाना ॿई रस्ता तुंहिंजे लाइ सिधा आहिनि, ॿिन्ही में कंहिं क़िस्म जो इबहाम कोन्हे। हाणे तू जॾहिं मुंहिंजे अहम नमाज़ में बीहंदो आ, मुंहिंजी दरबार में हूंदो आ ऐं मुंहिंजे रूबरू बीहंदो आ, मां अल्लाह ताला तोखे पाण पंहिंजे महिरबानीअ सां घुरण जो सलीको थो सेखारियां। त मां अल्लाह खां हिन तरीक़े सां घुर। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी महिरबानी जो पंहिंजे बाननि जी रहनुमाई फरमाए तो। अल्लाह ताला फरमाए तो बाना हीअं चओ इहदिनस सिरातल मुस्तकीम, या अल्लाह असांखे सही वाट ते हलाए। पर सही वाट जेका कुफ्र ॾे वञे थी उहा न। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, उन्हनि बाननि वारी सही वाट ॾेखार जन बाननि जे मथां तू मुंहिंजा रब राज़ी आहीं, जंहिंजे मथां तुंहिंजो इनाम आ, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आ, जंहिंजे मथां तुंहिंजी ख़ासि महिरबानी आ। मुंहिंजा इलाहुल आलमीन असांखे पंहिंजे इनाम याफ़्ता जमातुनि वारो रस्तो ॾेखारजां। असांखे ॿिए कंहिं रस्ते जी ज़रूरत कान्हे, असांखे उहो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा बाना उहे बाना जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत ऐं महिरबानी आ उहे हलिया, असांखे उन्हनि जो रस्तो ॾेखार। वो केड़ो रस्तो आ, वो केड़ा बाना अल्लाह जा हुआ जेके इन्ही रस्ते ते हलिया ऐं जंहिं रस्ते ते हलण जी दुआ असांखे ख़ुदा सेखारे थो ऐं फरमाए थो त मुंहिंजा बाना तव्हां मूंखां घुरो त आउं तव्हांखे उहो रस्तो ॾेखारियां ऐं मूंखे ईअं चओ त उहो रस्तो ॾेखार, उन्हनि बाननि वारो रस्तो ॾेखार जंहिं रस्ते ते तुंहिंजा इनाम याफ़्ता बाना हलिया, जन इनाम हासिल कया उन्हनि जे रस्ते ते हला। केर हा कुरान करीम वाज़िह लॻो पियो आ। अल्लाह ताला फरमाए थो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। अल्लाह ताला फरमायो ओए अल्लाह जा इनाम याफ़्ता बाना जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजे इनामनि सां नवाज़ियो आ, उहे चार जमातूं आहिनि। पहिरीं जमात आ नबियनि जी, ॿी जमात आ सिद्दीक़नि जी, टी जमात आ शहीदनि जी, चौथी जमात आ वलियनि जी। अल्लाह जे कुरान पाक उहे चारई जमातूं पंहिंजे पाक कलाम में वज़ाह सां बयान फरमायो मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा व सालिहीन। नबी सगोरा, सिद्दीक़ सगोरा, शहीद सगोरा ऐं सालिह सगोरा। हाणे तू इन्ही आयत खे नज़र में रखी हाणे अलहम्द पढ़। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। या अल्लाह असांखे उन्ही इनाम वारनि जमातुनि जो रस्तो ॾेखार, याने या अल्लाह तू असांखे नबियनि जो रस्तो ॾेखार, या अल्लाह तू असांखे सिद्दीक़नि जो रस्तो ॾेखार, या अल्लाह तू असांखे शहीदनि जो रस्तो ॾेखार, या अल्लाह तू असांखे वलियनि जो रस्तो ॾेखार। ऐं नमाज में अलहम्द सब पढ़ंदा आहिनि, हथ हिते ॿधनि तभी अलहम्द पढ़ंदा, हथ हिते ॿधनि तभी अलहम्द पढ़ंदा, हथ छोड़े भी हल तभी अलहम्द पढ़ंदा। केड़ो भी फिरको हुजे, केड़ी भी जमात हुजे, पर नमाज में अलहम्द उनखे पढ़णो पवंदो। हाणे मुंहिंजा अदा जेकॾहिं हिते हथ ॿधण वारो आ तब नमाज में चवे थो मुंहिंजा मौला नबियनि जो रस्तो, सिद्दीक़नि जो रस्तो, शहीदनि जो रस्तो ऐं वलियनि जो रस्तो ॾेखार।
जे भला हथ खोलियूं बीठो आ तब चवे तो इहदिन सिरातल मुस्तकीम। या अल्लाह तू असांखे नबियन जो रस्तो ॾेखार, सिद्दीकन जो रस्तो ॾेखार, शहीदन जो रस्तो ॾेखार। या अल्लाह तू असांखे वलियन जो रस्तो ॾेखार। मूंखे हैरत आ जेके हिते हथ ॿधी वलियन जी मुखालफ़त कंदा हल, छाजा पीर, छाजा इमाम, छाजा दरवेश, छाजा बुजुर्ग, बस कुरान ऐं हदीस खां सवा ॿियो कुझु कोन्हे को। के इमामन जे पोयां के वलियन जे पोयां मां उन्हनि खे चवां थो अदा हथ त हिते ॿधी थो ऐं तबलीग में ईअं चवीं थो त छाजा इमाम, छाजा पीर, छाजा फ़कीर। पर नमाज में तो खुदा मजबूरन तो के चौराए तो मौला मुखे नबियन जो रस्तो ॾेखार, सिद्दीकन जो रस्तो ॾेखार, शहीदन जो रस्तो ॾेखार ऐं वलियन जो रस्तो ॾेखार। नमाज में तनी चैनी जमात जो रस्तो घुरंदो आ, सलाम वराइण खां पोइ तोखे छा थी पवंदो आ, कहिड़ो तोखे दौरो पवंदो आ जो चैनी जमातुनि जी मुखालफ़त कंदो आ। ओ सुन्नी मुसलमान तोखे मुबारक हुजे इन चैनी जमातुनि खे मञण वारो ओ शख्स आ जेको या रसूल अल्लाह चवंदो आ। जंहिंजे ज़ुबान पे या रसूल अल्लाह आहे, जेको औलिया अल्लाह खे मञण वारो आ, बुजुर्गाने दीन सां अक़ीदत रखण वारो आ, बुजुर्ग जे दरबारन सां ताल्लुक रखण वारो आ, मशाइख़ उज़ाम सां वाबस्ता आहे। मुझा दोस्त ओही इनी चैनी जमातुन सां प्यार कंदो आ। मिनन नबियीन जे नबियन जा भी सुन्नी गुलाम हन, व सिद्दीकीन सिद्दीकन जा भी सुन्नी गुलाम हन, व शुहदा शहीदन जा गुलाम भी ये सुन्नत जमात जा हन, व सालिहीन औलिया अल्लाह जे जमात जा गुलाम भी सुन्नत जमात वाला। कहीं न कहीं मोड़ ते तव्हां ॾिसंदो तो सुन्नत जमात खां सवा ॿिया जेतिरा भी फिरका आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां या नबियन जी मुखालफ़त कंदा आहिनि, या सिद्दीकन जी मुखालफ़त कंदा आहिनि, या शहीदन जी मुखालफ़त कंदा आहिनि, या वरी सालिहन जी मुखालफ़त कंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तोखे असांखे खुदा तबारक व तआला उहो तरीक़ो नसीब फरमायो आहे जो अंबिया जो रस्तो भी असां वटि आहे, सिद्दीकन जो रस्तो भी असां वटि आहे, शहीदन जो रस्तो भी असां वटि आहे, त वलियन जो रस्तो भी असां वटि आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहा दुआ कियां थी खत्म थे वो भी रब सेखारे थो। फरमाए तो गैरिल मग़दूबि अलैहिम, या अल्लाह तू असांखे उन्हनि जो रस्तो न ॾेखार जा जंहिंजे मथां तुंहिंजी कावड़ा वलद्दालीन ऐं जेके गुमराह इलाहुल आलमीन असांखे गुमराहन जो भी रस्तो न ॾेखार जा। बतौरे इशारतुन नस इनी मां यो साबित थियो त जेको नबियन जे रस्ते ते नाहे अल्लाह उन्ही ते कावड़ियल आहे उहो गुमराह हुआ, जेको सिद्दीकन जे रस्ते ते नाहे उन ते अल्लाह कावड़ियल आहे उहो भी गुमराह हुआ, जेको शहीदन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह कावड़ियल आहे उहो भी गुमराह हुआ, जेको वलियन जे रस्ते ते नाहे उन ते भी अल्लाह ताला कावड़ियल आहे उहो भी गुमराह हुआ। ओ मुसलमानो अवां ते न को अल्लाह कावड़ियल आहे न को तव्हां गुमराहन जी जमात आहियो। रब तव्हां ते राज़ी भी आहे ऐं तव्हां हिदायत वारी जमात आहियो। इन्हीअ जे करे तव्हां हिदायत वारी जमात आहियो जो तव्हां इनाम याफ्ता जमातुन सां वाबस्ता आहियो। मिनन नबियीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन अंबिया अलैहिमुस्सलात व सलाम ऐं सिद्दीकन ऐं शहीदन ऐं सालिहन सां तव्हां जो निस्बत ऐं ताल्लुक आहे। ऐं आउं तव्हां खे ॿुधायां त इहा ताल्लुक ऐं निस्बत ऐं इंसान जो बेड़ो पार कंदी आहे। इहा निस्बत ऐं इहो ताल्लुक इंसान जो बेड़ो पार कंदो आहे। ऐं इंसान त छा पर आउं तो चवां जेकॾहिं इहा निस्बत कंहिं जानवर खे लॻी वञे त जानवर जो भी कमु ठही पवंदो आहे। क़ुरान पाक में किस्सो आहे असहाबे कहफ जो।
6-7 ॼणा हा। बुख्ते नसर बादशाह ज़माने में ईसाई बादशाह हो। बादशाह हिकिड़े पासे ॿिए पासे हुन माज़ अल्लाह खुदाई जी दावा कई ऐं माण्हुनि खे गुमराह करे चई तव्हां मूंखे माबूद बरहक़ करे मञो, मूंखे सजदा कयो। जेके माण्हू गुमराह हा हुन जे कॾ लॻी पिया। 6-7 ॼणा उन्हनि चयो त न, तूं निंड जो मुहताज आ, रब निंड खां पाक आ। तूं बुख में मरदो आ, रब करीम जहान खे खाराईंदो आ। तूं पेट मां गंदगी कढंदो आ, मुंहिंजो रब सुभान रब्बियल आला जो शान रखंदो आ। तूं माण्हुनि जे ख़िदमत जो मुहताज आ, रब्बुल आलमीन कहीं जे ख़िदमत जो मुहताज कोन्हे। तू गाफिल हूंदो आ, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गाफिल नाहे। जहान तोखे भली पंहिंजो माबूद मञे, पर तू असांजो माबूद कोन आ। असांजो माबूद वहदहू ला शरीक रब जी ज़ात आ। बादशाह उनखे चयो सुबुह ताईं तव्हांखे मोहलत आ। जेकॾहिं सुभाणे मुंहिंजे दरबार में अची अवां मूंखे सजदो न कयो त पोइ तव्हांखे सुभाणे जेरे साड़ाए छॾींदुसि, कड़ाह तेल जो तपाए उन में तव्हांखे पकोड़ा करे छॾींदुसि। रातो की रात सोचो ऐं सोचे सुबुह जो मुंहिंजे आॾो सजदो कयो, न त तव्हांजो ख़ैर न आहे। उन्हनि पाण में सलाह कई त हिन ज़ालिम जे मुल्क खे छॾिजे। अल्लाह पाक जो मुल्क तमामु वसी आहे। हिन जे मुल्क मां निकिरी अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कयूं जिथे असांखे हिन बादशाह जो पाछो ई न लॻे। मक्सलमीना, यमलीखा, मर्तूनस, ज़ूनवानस, बैनूनस, कशफीर, इहे उन्हनि जा नाला हा। कुर्बान वञा मदीने वारे साईं तां। हुजूर फरमाईंदो आ इन नालनि में एतिरी बरकत अथव, जेकॾहिं तव्हां इन्ही नालनि खे लिखी पंहिंजे माल में रखंदो, अल्लाह जे फज़ल सां तव्हांजे माल में चोरी कान थींदी। हबीब करीम फरमाइनि था तव्हां पंहिंजे घर में रखी छॾियो, तव्हांजे घर में बाहि कान लॻंदी। हबीबन करीमन फरमाइनि था जेकॾहिं कंहिं ॿार खे का बीमारी आहे जो राति ॾींहुं रोए थो, बस नथो करे, अवां इहे नेकनि सालिहनि जा नाला लिखी उन ॿार जे ॻिची में ॿधो त तव्हांजो ॿार रोअण खां बंदि थी वेंदो। अल्लाह पाक जे हबीब करीमन जूं तमामु वॾियूं फज़ीलतूं बयान फरमायूं। उहे बुज़ुर्ग केतिरा बरकत वारा हूंदा जंहिंजे नालनि में अल्लाह बरकत रखी आहे। उहे रातो रात बादशाह जे मुल्क मां सलाह करे 6 या 7 ॼणा निकिरी पिया। सिज उभरियो, बादशाह जे ॻोठ खां शहर खां परे निकिरी विया। रस्ते में हिकिड़ो बकरार हिननि खे मिलियो। अबा केरु आहियो, काॾे था वञो? अदा मुसाफ़िर आहियूं, लिकायूं ॻाल्हि। उन चयो न, मूंखां ॻाल्हि न लिकायो, मां तव्हांजो राज़दार आहियां। जेकॾहिं तूं असांजो राज़दार आ त असीं अल्लाह पाक जी इबादत लाइ हिन ज़ालिम मुल्क जे बादशाह मां निकिता आहियूं। अहिड़ी जाइ ते वञी अल्लाह अल्लाह कंदासीं जंहिं जाइ ते हिन ज़ालिम बादशाह जी असांजे बारे में ख़बर चार न पवे। ही बादशाह पाण खे अल्लाह थो सॾाए। उन बकरार बि चयो यार आऊं बि तव्हां सां गॾिजी थो हलां। उन्हनि अल्लाह जे बानरनि खे चयो तोसां धरणो आहे, रिढूं बकरियूं आहिनि, इन खे छा कंदे? चई जॾहिं अल्लाह जे राह में निकिरबो आहे त हर शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान करे छॾबी आहे। इहो माल अल्लाह खे परतो, इहो जंगल जे हवाले आहे। आऊं तव्हांजो साथी आहियां, मूंखे महिरबानी करे पाण सां वठी हलो। अदा हल हू जमल हलिया त उन बकरार जो कुतो उहो धण सां बीठो हो, उहो बि पंहिंजे मालिक सां पुठियां लॻी पियो। चंद कदम अॻिते हलिया, बी बकरार खे चयऊं यार तूं त भलो माण्हू आ, पर तुआरो कुतो असांखे ख्वार कंदो। कंहिं गार में वेहंदासीं, कंहिं चुर में वेहंदासीं, कंहिं अहिड़ी जाइ ते वेहंदासीं जंहिं जाइ ते ही कुते जो कम आहे भौंकड़ दाहूं करण, असीं ज़ाहिर थी पवंदासूं। महिरबानी करण पंहिंजे कुते खे मोटाए। उन कुते खे धक हया
लठू हणी वापस करण जी कोशिश कई। अल्तकहुल्लाहुल्लज़ी अल्तक कुल्ल शै। उन कुत्ते के खुदा तबारक व तआला ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। मालिक खे चई मेरी ॻाल्हि ॿुध, मूंखे मोटाए न, तूं अल्लाह जे बाननि जो सोहबती आ, अल्लाह जे बाननि सां तूं बि वञी थो, मूंखे बि न अल्लाह जे बाननि जी सोहबत में पाण सां वठी हल। छाजे करे त मूंखे यकीन आ अल्लाह जे बाननि जे सोहबत जे करे अव्हां त बख़्शजी वेंदो, पर थी सघे थो मूं कुत्ते जे मथां बि तव्हां जी सोहबत असर करे विझे। मूंखे छॾियो अथव तव्हां सां हला। मालिक चओ तूं कुत्तो आ, तूं भौंकदे, तुझे भौंकण जे करे असांजो राज खुली पवंदो। कुत्ते हुनखे जेको जवाब ॾिनो, हिकिड़े वीचारे पंजाबी शाइर उन्हीं जे लफ़्ज़नि खे पंहिंजे शेर में चयो आहे। त कुत्तो पियो चवे, ना मैं भौंका ना मैं टौका ते ना मैं शोर मचावा, शायद नेका लोगा पीछे मैं भी बख्शा जावा। अवा नेक ऐं सालिहा बाना आयो, थी सके तो मूंखे अल्लाह ताला तव्हां जे सोहबत जे करे बख़्शे छॾे। मुंहिंजा दोस्तो चऊं भला पोइ ठीकु आहे, तूं असां सां हल। हलंदे 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 हिकिड़े गार में हलिया विया। कुत्तो हुननि जो ॿाहिरां वेही रहियो। किसो तमामु तवील आहे, समूरो अल्लाह पाक क़ुरान पाक में बयान फरमायो आहे। पर मुंहिंजा दोस्त आख़िर नतीजे जी ॻाल्हि इहा तोखे ॿुधायां। मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो आहे, उहे असहाबे कहफ क़यामत जे ॾिहाड़े उन बकरार समेत त जन्नत में वेंदा, पर उन्हनि जे कुत्ते खे बि अल्लाह ताला इंसानी शक्ल ॾेई जन्नत में रवानो फरमाईंदो। कुछ अहिड़ा जानवर आहिनि जीअं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वारी मच्छी, उहा बि जन्नत में वेंदी। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम वारो गॾह मुबारक, उहो बि जन्नत में वेंदो। हज़रत इस्माइल वारो दुंबो, उहो बि जन्नत में वेंदो। त मुंहिंजा असहाबे कहफ वारो कुत्तो, इहो बि जन्नत में वेंदो, लेकिन जानवर जी शक्ल में न वेंदा। अल्लाह ताला हुनखे इंसानी शक्ल ॾेई छॾींदो, छो त हीअ मुहम्मदी सूरत जन्नत जे लाइक़ आहे। ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त जेके क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम में वेंदा, अल्लाह से उनजी इहा सूरत बदलाए पोइ जहन्नम में मोकिलींदो। हीअ मुहम्मदी सूरत अल्लाह ताला जहन्नम में मोकिलींदो ई कोन। जेकॾहिं कंहिंखे मोकिलणो हूंदो त हुनजी शक्ल तब्दील थींदी, हुनजी सूरत फेराई वेंदी। कंहिंखे भोले जे सूरत में, कंहिंखे बांदर जे सूरत में, कंहिंखे रिछ जी सूरत में, कंहिंखे गदह जी सूरत में, कंहिंखे कहिड़ी सूरत में। जहन्नमी जहन्नम में वेंदा, उन्हनि जूं सूरतूं तब्दील हूंदियूं, पर जेके जन्नती जन्नत में वेंदासीं, इन मुहम्मदी सूरत में वेंदा। उन्हीं कुत्ते के भी खुदा ताला जी ज़ात बाबरकात असहाबे कहफ वारे कुत्ते के उन्हीं बुजुर्गन जे सोहबत जे करे जन्नत अता फरमाइंदो। ओ मुंहिंजा भाउ, जॾहिं कुरान करीम ऐं हदीस पाक जे रोशनी मां असांखे इहा ॻाल्हि साबित थी मिली आहे, असां सम्झी सघूं था पिया। जेकॾहिं कुत्तो जानवर जंहिंखे हथ लात हथ पलीत, कपिड़े खे लॻे त कपिड़ो पलीत, पर नेकनि जी सोहबत उन ते असर अंदाज़ थींदी आहे। तू तो अशरफुल मखलूक इंसान आ, रसूलुल्लाह जो उम्मती आ। जेकॾहिं तू बि अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार कंदे त तोखे यकीनन खुदा जन्नत नसीब फरमा छॾे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। ऐ ईमान वारो, अल्लाह पाक जो खौफ पैदा कयो ऐं जेके अल्लाह जा सालिह बाना आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। केर तो फरमाए? चो अल्लाह साईं। अब केर तो फरमाए? छा तो फरमाए? अल्लाह जो खौफ पैदा कयो ऐं जेके ईमान वारा सालिह बाना मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। इन मां इहो साबित हो त अल्लाह जा बाना ऐं ख़ुदा जा वली बि मुत्तकी हूंदा आहिनि। केर वली हूंदा आहिनि? क़ुरान पाक जी आयत
अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। खबरदार खबरदार अल्लाह जे वलियन के को भी हिन दुनिया में खौफ ना है, न वरी अल्लाह जा वली आखिरत में गमगीन न थींदा। अल्लाह ताला फरमाए तो अल्लाह जा वली के रहन अल्लज़ीना आमनू जन ईमान आंदोआ व कानू यत्तकून ऐं उन अल्लाह जे वलियन जी निशानी इहा हूंदी आहे त हो परहेज़गार हूंदा आहिनि, तक़वा जा साहिब हूंदा आहिनि, शरीयत मुहम्मदी ते अमल कंदा आहिनि। याद रखजां बिना शरीयत वारो वली नथो थी सघे, बेशरीयत वली ॾाढे ॻाल्हायो का वॾिया हो छा सी उथो अथव ॻाल्हायो चओ त बेशरीयत वली न थी सघंदो। असां वरी छा चवंदासीं साईं असां वारो साईं भंग घोटियूं वेठो हो, वो साईं जो ॾाढो मथो आयो चढ़े भंग घोटी थी चई न साईं छा है चइसि धौरो आ खणी जो सही साफे के हटाए त भंग जे कूंडे में धौरो भरियो पियो। साईं जी करामत आ जो भंग मां धौरो। मुरीद बि ख़ुशि वाह वाह साईं असांजो मुर्शिद साईं एॾो साहिब कमाल आ जो भंग मां खीर भंग मां धौरो। अफ़सोस अहिड़े पीर खे पीर सॾाइण जो अफ़सोस आ। अफ़सोस वरी उन मुरीदनि ते आ जेके भंगी खे पीर था चवनि पिया। खुदा जो कसम आ पीर ओहो हूंदो आ, मुर्शिद ओहो हूंदो आ, वली ओहो हूंदो आ जेको रसूलुल्लाह जो नक्शो हूंदो आ। महबूब जी सुन्नत ते पूरो हुजे, महबूब जे पाक तरीक़े ते हुजे, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुहिणी सुन्नतुनि खे जियारण वारो हुजे, जंहिंखे ॾिसण सां प्रभु बल याद न अचे, जंहिंजे ॾिसण सां रसूलुल्लाह याद अची वञे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अफ़सोस जो मक़ाम असां वटि इहो आ जो असां रस्मनि जे पुठियों लॻी करे रस्मी पीर ठाहियो वेठा आहियूं, वरी छा चवंदासीं छा कयूंसीं ॾाढा पीर आ। न नमाज न रोज़ो न दाढ़ी न मस्जिद न कुरान न का शरीयत वारी गाल साईं आ मुर्शिद आ। आंख खुद गुमस्त किरा रहबरी कुनद जेको पाण ही गुमराह हुआ ॿियनि जी कहिड़ी रहबरी कंदो। अल्लाह जो वली मुर्शिद हुजण खपे जो तुंहिंजो हिकिड़ो हथ तुंहिंजे हथ में विझे त ॿिए हथ सां तुंहिंजो हथ रसूलुल्लाह सां मिलाए छॾे, तोखे महबूब करीम जो दीदार कराए, रसूलुल्लाह जी दरबार में तोखे पहुंचाए। अदा रसूलुल्लाह जे दरगाह में ओहो पहुचाईंदो जेको इन्ही दग खां वाक़िफ़ हूंदो, जो दगु ही ॾिठल न हूंदो वो तोखे कतई तौर सां उन जगह ते कोन पहुचंदो। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि खिलाफे पैगंबर कसे रह गुज़ीद हरगिज़ बमंज़िल न ख़्वाहद रसीद। जेको रसूलुल्लाह जे शरीयत खां ॿाहिरि आ, जेको महबूब जे पाक तरीक़े खां ॿाहिरि आ, उहो कॾहिं बि वली थी कोन थो सघे। उहो गुमराह त थी सघे थो पर मुर्शिद कोन थो थी सघे। मुर्शिद उहो हूंदो आहे जेको मुंहिंजे मथे मिठे महबूब मुहम्मद करीम जो सच्चो गुलाम हूंदो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई चो सुभान अल्लाह, ॾाढे चो सुभान अल्लाह। अब छा थियो झड़ो थी पियो जा
ये वेहदा हुआ ही कोन ॿियनि जो बि तो कम ॿुधण ख़राब करे कोन वेहदा बाबा छॾ ॿियनि खे ॿुधण ॾे मेहरबानी करे बीठा हो तो बीही ॿुधो वेही कंहिंखे न चओ तो वेहो उथ वेहो तो घड़ी घड़ी डिस्टर्ब था कयो था सभई चओ सल्लल्लाहु अलैका या मुनो कलाक थी वियो आहे मूंखे अञा पियो हले वेहो 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 अलाए मां ख़त्म कंदुसि पोइ बि कोन वेहंदो फलारनि जी दरगाह आहे सगोरनि जी दरगाह आहे अदब वारी फैज़ वारी दरबार आहे बीठा हो तो बीठा रहो पर चुप करे बि ऐं वरी चए के ॿाहिरि वेठा न शौक़ीन अदा तूं वेह असां साईं खे ॾिसूं ॿाहिरि बीठे पकोड़ा खाधई अंदरि सवेर न पिया हाणे ॿाहिरि वेठो आहे हाणे जो फलाणा तूं बि वेहो त मां ॾिसां हाणे तूं किथां ॾिसंदे हाली फिलहाल जो घुमूं फिरूं हाणे ॾिसूं किथां ॾिसंदो सोड़ी जगह जमायत बीठी आहे ॿुधो वेही आओ मूंखे यादि आहे मां पंहिंजी कमु पूरो कयां ॿुधो था चओ त ॻाल्हायां न त मोकल वठां तव्हां खां मूंखे साईं गुलाम मुस्तफ़ा चयो त तव्हांखे पूरे 8 बजे विहारींदासीं ॾाढो ख़ुशि थियुसि चयो अॼु जोड़ लाखा कमु सवलो बणिबो महल असां निंड वञी कंदुसि पर तव्हां जूं शायद या मूं वारी घड़ी ख़राब आहे तव्हां वटि 11:30 8 थींदा आहिनि हे नवाब शाह ज़िलो आहे न असांजे सांगड़ में 8 सवेर थींदा आहिनि तव्हां वटि 11:30 8 थींदा सभई जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत ख्वाजा अजमेरी चो सुभान अल्लाह ओ अल्लाह जो कामिल वलिया जे हिंदुस्तान में 90 लख काफर मुसलमान कया 90 लख काफर उन खुदा जे वली जी निगाह सां योगो हिंदूकार हो मुल्क में मराठा हा मोजादो त राजपूत हा अलाए केड़ियूं केड़ियूं क़ौमूं हूं हिकड़ो माण्हू भी अल्लाह अल्लाह करण वारो कोन हो सदुस मुर्शिद ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह खेस मक्के पाक मां रवानो कयो आ मदीने शरीफ खां थींदो लाहौर शरीफ खां हजरत दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जे दरबार खां दुआऊं वठंदो वठंदो जमल हिंदुस्तान में आयो आ उन अल्लाह जे वली पांजे नज़र सां पांजे तवज्जो सां पांजे रूहानी ताकत सां 90 लख काफर मुसलमान बनाया असा मौलवी मथो हणी 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 जवानी खां पोड़ा थी आयो 90 ॼणा बेनमाजी नमाजी करे कोन सघिया हो कुर्बान वञा अल्लाह जे वलियन ता काफरन खे मुसलमान करे विलायत जे मकाम ते पहुचाए छॾिया हजरत ख्वाजा हिंदुल वली रहमतुल्लाह अलैह हिकड़े पहाड़ में वया पहाड़ में जो वया त अंदर हिकड़ो गार हो उनी गार में रोशनी इए पई अचे जे तवा जे मूवी जी रोशनी थी अचे अंदरा गार मां ये रोशनी बाहर पई अचे हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मु दिल में सोचो तो सिज तो मथे आसमान में आ गार में तो ऊंदा ही हुंदी आ ऊंदा ही हुजण खपे ये रोशनी अंदरा बाहर निकरे पई छाहे दिसां त सही हजरत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह अंदर जो वयो अंदर ॾिठे हिकड़ो साधु वेठो आ साधु जे वार वार मां रोशनी पई निकरे गार तो रोशना पर गार का बाहर भी रोशनी पई निकरे साधु समझो था हिंदुन जो सूफी केर बाबा चो उन जे चोटी मां कपड़न मां धोती मां लिबास मां मालूम पियो थे एको हिंदुन जो बाओ आ साधु आ हजरत ख्वाजा अजमेरी उन जे भर में वेही रहा वेण का बाद में उनके फरमायो तू केरा चे मां हिंदू आया
चई दे ख़बर ही तो में रोशनी किथां आई आ। चईसी मूं सारी जिंदगी पंहिंजे नफ्स जी मुखालफत कई आ। ख्वाजा साहब फरमाइनि था दे ख़बर मुंह में तवज्जो कर मुखे ॾिस त मुखे छा थो भाई। उन हज़रत ख्वाजा अजमेरी ॾे निहारियो पेरन खां मथे ताईं मथे खां पेरन ताईं 2-3 मिंट निहारे चवण लॻो ऐं अदा तूं सॼो सोना पर तो में हिकिड़ो राईअ जे दाणे सोना। हज़रत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था आउं तोखे हिकिड़ो वज़ीफ़ो थो ॾसां ओहो कर त पोइ तोखे वरी ॿीहर नज़र करणी पवंदी त मूं में टिको आहे या न। चई कहिड़ो? हज़रत ख्वाजा अजमेरी चवनि था त तूं चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो कलमो पढ़ी पोइ तूं मूंखे निहार। उन साधुअ चयोसि मां इहो कोन पढ़ंदुसि। ख्वाजा साहब फरमायो त पोइ तूं कूड़ो आ तोखे नफ्स सदाई चयो आ ऐं तूं पाण थो चवीं त मूं नफ्स जी मुखालफत करे 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 हिन मक़ाम खे हासिल कयो आ। हाणे तोखे नफ्स झले थो त कलमो न पढ़ पोइ तूं नफ्स जो मुखालिफ त कोन आ तूं अञा नफ्स जो बंदो लॻो पियो आ। अल्लाह जे वली हुन खे हिकिड़ो फ़लसफ़े अंदाज़ में ॻाल्हि ॿुधाई। उन चयो त मां सदाई नफ्स जी मुखालफत कंदो आहियां। ख्वाजा साहब फरमाइनि था जे नफ्स जी मुखालफत कंदो आहियां त नफ्स तोखे कलमे खां झले थो तूं पंहिंजे नफ्स जी मुखालफत कर। चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हुन जे भाग में मुजादा हिदायत लिखियल हुई। हज़रत ख्वाजा साहब जे चवण ते चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कलमो भरे मुसलमान थियो आ। ख्वाजा साहब फरमाइनि था हाणे मुंह में निहार नज़र करे चवे थो टिको ख़त्म थी वियो। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था असल में तूं सॼो साफ़ हुए नफ़्सानी ख्वाहिशूं फिटियूं करे पाण साफ़ थी वे पर कलमो को न पढ़ियो हुई उहो टिको तो में मौजूद हो। हाणे तो कलमो पढ़ियो आ तो मां टिको ख़त्म थी वियो आ त तोखे मां भी सही नज़र थो अचां पियो। हज़रत ख्वाजा के चई केतरन माण्हू सां मुंहिंजी मुलाक़ात थी आ केतरन सूफ़िन सां मुंहिंजी मुलाक़ात थी आ पर मूंखे कहीं भी अहिड़े नमूने सां हिदायत कान फरमाई आ जहिड़ी तो मूंखे हिदायत फरमाई आ। हज़रत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सॼे जहान जे गुमराहनि जो इलाज ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हर मर्द जी दवा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह है। इहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह पाक जे हुजूर में तमाम घणो पसंद आ। एतरे कदर जो हदीस पाक में रसूलुल्लाह जो फरमाना दिल थी चवे तोखे ॿुधायां तो जो ईमान ताज़ो थी। हबीब करीम फरमाइनि था क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह तबारक व तआला मीज़ान घुराईंदो। उन मीज़ान में रब करीम जी ज़ात मलाइकन के हुक्म फरमाइंदो 7 ज़मीनूं भी इन में विझो ऐं 7 आसमान भी इन में विझो ऐं आसमानन ऐं ज़मीनन जे अंदर जो कुछ आ इहे सब ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखो। फरिश्ता चवंदा या अल्लाह हमेशा शय तौर भी आ त बराबरी में हेॾां बि सेर त हेॾां बि सेर हेॾां मण त हेॾां बि मण तू ताराज़ी में 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ भी आ उहो रखाई थो ॿिए पुड़ में छा रखाईंदे। अल्लाह ताला फरमाए थो रखो त मां तव्हां खे ॿुधायां अल्लाह जे हुक्म सां 7 ज़मीनूं 7 आसमान ऐं जो कुछ उन्हनि जे विच ते आ ताराज़ी जे पुड़ में रब्बुल आलमीन रखाईंदो। बे पासे अल्लाह ताला मलाइकन के फरमाइंदो त बे पासे रखो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल अल्लाह जे हुक्म सां इनी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह के रखियो वेंदो त 7 ज़मीनुन खां 7 आसमानन खां कलमो शरीफ वज़नी थी वेंदो। बाकी हर शय हल्की थी पवंदी सभिनी खां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलमे शरीफ जो वज़न वधाए छॾींदो। हे मुझे महबूब पाक जे कलमे जी बरकत आ जेकॾहिं तव्हां उन हबीब पाक जे पाक शरीयत ऐं तरीक़े ते अमल कंदो खुदा जो कसम सॼे जहान खां तव्हां वज़नी हूंदो सॼे जहान खां तव्हां ॻरा हूंदो सॼे जहान खां वधीक तव्हांजो मान ऐं मर्तबो हूंदो छो त महबूब करीम जो पाक तरीक़ो अल्लाह ताला खे प्यारो आहे। अल्लाह ताला पाक फरमाए तो लक़द कान लकुम फी
रसूलिल्लाह उस्वतुल हसनतुल लिमन काना यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। बेशक तव्हांजे वास्ते नबी करीम जी पाक जिंदगी में एकड़ो बेहतरीन नमूनो आ उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह पाक जो ज़िक्र कनि था ऐं आख़िरत ते जंहिंजो ईमान आ उन्हनि सभिनी जे वास्ते रसूलुल्लाह जी गुलामी सभिनी खां वधीक आ। हे औलिया अल्लाह के मकाम छाजे करे मिलियो जो महबूब जी पैरवीअ जे करे। छाजे करे बाबा ॾाढे जो छाजे करे हबीबन करीम जे पाक पैरवी जे करे। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह के कह बुधायो त तव्हां जे पाड़े में हिकड़ो बुजुर्ग रहे थो तमाम वडो शोहरत वारो आ तमाम वडो माण्हू आ उनजा हज़ारे त मुरीद आहिनि। हजरत जुनैद बगदादी फरमायो अल्लाह जे बहाने सां मुलाकात करे चऊं उथो त हलऊं। हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह उन जी मुलाकात ला आया। तव्हां ख़बर आहे त जुनैद तमाम वॾे वॾे मक़ाम जो मालिक आहे। पंहिंजे साथीअ सां गॾिजी हज़रत जुनैद जीअं जो हुन जे दरबार ते आयो तो उहो दरवेश उन्हीं टाइम ते वुज़ू करे मस्जिद में दाखिल थी रहियो हो। छा करे रहियो हो? वुज़ू करे मस्जिद में पियो दाखिल थियो। जीअं जो मस्जिद जे दरवाजे ते पहुतो उन दरवेश थुक उछलाई पर थुक उन्हीं पासे उछलाई जंहिं पासे काबो आ। जुनैद बगदादी पंहिंजे साथियुनि खे चयो त मोटो मोटो खाली आ खाली आ। सही हेतरा हुन जा मुरीद हेतरी हुन जी जमात हेतरा हुन जा मोतक़द। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं आदाब जी इहा भी ख़बर कान्हे का त थुक कहिड़े पासे उछलाइणी आ। इन में मुजादा विलायत थी कान थी सघे यो ठल्लो आ खाली आ। याद रखी छजो विलायत उन्हीं में हूंदी आ जंहिंमें मुझे मोहम्मद करीम जी शरीयत हूंदी आ। छा हुजण खपे? मुझे महबूब जी पाक सुन्नत ऐं शरीयत हुजे त पोइ उहो मंज़िल ते पहुची सघे थो। पिटाई सा चवंदो आहे हर दम कन हर नाम धोवन दिहाड़ी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। मुझा दोस्तों अदीज़ो छाप खणी कजे कुछ भी खणी कजे शरीयत पाक जे खिलाफ आ उनके मंज़िल ऐं मकाम कोन मिलंदो आ। छाजे करे जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के हबीब भी प्यारो आ त हबीब जो रस्तो भी प्यारो आ। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाइंदो आ ऐ मुंहिंजा प्यारा हबीब मां पंहिंजी उम्मत खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां खे अल्लाह पाक जे मुहब्बत जी ज़रूरत आ अवां चाहियो था त अल्लाह असां ते राज़ी थिए त आसान तरीक़ो अथव फत्तबिऊनी मुंहिंजी गुलामी अख्तियार कयो मुझी ताबेदारी अख्तियार कयो युहब्बुकुमुल्लाह मुझे ताबेदारी जे करे अल्लाह पाक तवां सां मोहब्बत कंदो खाली मोहब्बत कोन कंदो व यगफिर लकुम ज़ुनूबकुम अवां जा गुनाह भी बख्शे छॾींदो वल्लाहु गफूरुर रहीम। रब सही मेहरबान आ चवंदो आ जेको मुंहिंजे नबीअ जो गुलाम आ उन जा ॾोह भी मां बख्शे छॾींदो आहियां। असांजो तव्हांजो सभिनि जो सहारो केरु आहे? चो रसूलुल्लाह। ॾाढे चओ केरु केरु सहारो आहे? रसूलुल्लाह जी ज़ात असांजो सहारो आहे। पोइ उन महबूब जो तरीक़ो फिटो न करंदा ओ मुंहिंजा सॼण साईं हिन अल्लाह वारनि जे दरगाह ते अचण जो मक़सद भी इहो हूंदो आहे त अल्लाह वारनि जी सोहबत अख्तियार करे उन्हनि जे पाक तरीक़े ते हलजे उन्हनि जी सोहबत अख्तियार कजे। पोइ इहो भी तव्हांखे मां ॿुधायां त हीअ दरबार भाग वारे खे नसीब थींदी आहे।
अल्लाह वारन जूं दरगाहूं कंहिंखे नसीब थी थियूं चओ निभागे के मूं वटि हिकिड़ो किताब आहे लाइब्रेरी में ओ मूं पढ़ियो मशहूर हिकिड़ो वहाबी मौलवी गुज़रियो आहे हमादुल्लाह हाले जी वार सभिनी सिंध जे वहाबनि जो पीर आहे ओ लिखे थो त मूंखे पीर जी तलाश हुई मां पीर जी तलाश कंदे 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 नालो ॿुधुमि ख्यारी शरीफ़ वारे बुज़ुर्गनि जो सभई जो सुभान अल्लाह साईं जेके रोज़े वारा हली आयसि मां सॼी सिंध लताड़ी मूंखे किथे बि अहिड़ो पीर नज़र कोन आयो हिन बुज़ुर्ग जो नालो ॿुधुमि मां सिधो आयुसि दरगाह ते रात रहियुसि बुज़ुर्ग जी सोहबत में ॾाढो भलो हो सालियो हो नेक हो पर हिकड़ी मूंखे ॻाल्हि न वणी कहिड़ी न वञई जे मूंखे इहा ॻाल्हि कान वणी त इहो साॻो शिरक वारो नमूनो पेरे पवण हथ चुमण साईं साईं करण मुरीद गोॾा भञूं वेठा हुजनि मूं दिलि में चयो त हिते बि अलाह कोन मिलंदो पोइ मां हितां वरी हिकिड़ी राति रही सुबुह जो हलियो मूं चयो अदा हाओ हीअ जाइ नसीबनि वारनि खे मिलंदी आहे तुंहिंजे भाग में हुई कान का जे मुक़द्दर में हुजई हा त सॼी ज़िंदगी हिते ग़ुलाम थी रही हा अल्लाह वारन भी तोखे रात जो मेहमान त रहायो त मेहमान अकरम दैफ वलो कान काफरा काफर भी मेहमान थी अचे त बोन के रहायबो आ ओ तोखे मेहमान समझी रहायो पर यार तुझे नसीब में ही जगह कान ही जेकरे नसीब में हो जई हा त हिन दरगाह ता वरी वापस कोन वनी हा फैज मिलई हा त फैज वारो थी वनी हा गोले गोले वनी एड़ो निभागो पीर हथ कई जेको पान भी बेअदब हो त मुर्शिद भी बेअदब हो माने नालो कौन तो खड़ा अल्हम्दुलिल्लाह मां इहो तोखे अर्ज करे छॾियां त खुदा जे वलियन जूं दरबारूं हमेशा भागन वारन के मिलंदियूं आहिनि कंहिंखे मिलंदियूं न बा निभागन के कोन मिलंदियूं आहिनि हुन जो मुक़द्दर हमाद जो कोन हो जेकॾहिं हमाद जो मुक़द्दर हुजे हा त ख्यारी शरीफ़ मां खाली कोन वञे हा खुदा पाक जो कसम आहे पर जे मुक़द्दर में इहा ॻाल्हि कान ही अल्लाह जा बाना त खुदा जो कसम आहे ईअं झोली खोलियूं वेठा आहिनि जेको बि खुदा जे वलीअ जे झोली में ईंदो आहे त जो बेड़ो पार करे छॾींदा सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत बायज़ीद बिस्तामी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह सैयदुत ताइफा लक़बा बुजुर्ग जो तसव्वुफ जे मैदान में सैयदुत ताइफा माना औलिया अल्लाह जे जमात जो सरदार हजरत गौस पाक खां भी अगे चओ सुभान अल्लाह हजरत पीरान पीर खां भी अग में आ सैयदुत ताइफा तसव्वुफ जे बोली में उन्हीं के चौदा तो जेको बुजुर्ग हन वली हन उन्हनि जे जमात जो सरताज जे सरदार हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में मेहमान आया जागो था अञा दरवाजे जे ॿाहिरों आवाज अचे पियो तवज्जो है बाबा बस मां हाणे तव्हांखे घणो कोन थो सीड़ायां बस हाणे ॿ टे ॻाल्हियूं तव्हांजी खिदमत में पेश करे पोइ दुआ पिनंदासीं सदुस खिदमत में मेहमान आया केर आया बाबा ॻाल्हायो केर आया पर अल्लाह जो नालो आहे का शइ कान्हे जो मेहमान खे खाराए परेशान थिया ॾाढो मेहमान हन परे खां आया हन मेहमान जो हक़ आहे हुन जी खिदमत कजे ऐं अल्लाह जा बाना वरी आदत हुन जी इहा बि आहे त वरी सुवाल बि न कंदा हजरत पीर सईं मुर्शिद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सबरी असरे
पर घर घुरे की न की पर घरां बि की न घुरे जेको मानीअ काण मरे सो सामी सॾबो की न की फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सबरीअ सरे कंहिंजी परवाह कान न अमीर जी न फ़कीर जी न बादशाह जी न कमिश्नर जी न डीसीअ जी कंहिंजी बि कान फ़कीर चइजे उनखे जंहिंजी सबरीअ सरे पर घर घुरे की न की पराए घरां त कोन घुरे पर घरां बि की न घुरे पंहिंजे घर में बि हथ कोन टंगींदो आहे त घर वारा मूंखे ॾियो चए थो जेको मानीअ काण मरे सो सामी सॾबो की न की ये अल्लाह वारनि जो तरीक़ो अथव ख़ुदा वारा मुतवक्किल हूंदा आहिनि अल्लाह जे आसरे वेही रहंदा आहिनि ऐं माण्हू चवंदा त पीरनि खे किथां थो मिले दरवेशनि खे किथां थो मिले तो क़ुरान जी आयत कोन पढ़ी आहे वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेको मां रब करीम ते तवक्कल कंदो आहे मां अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहियां भाई अज़ीज़ारी गाल तो पोथो बुधायां गाल याद अची वई बीबी राबिया बशरी चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह उन जे खिदमत में टे हिकड़ा मौलवी आया मौलवी साईं बीबी साहब वटि रहिया बीबी साहब चयो मौलवी साहब तव्हां बि बुख ते मां बि बुख ते वेठा हुजो कलाक गुज़रियो 2 कलाक गुज़रिया 3 कलाकनि खां पोइ हिकिड़ो माण्हू थाल मानी जो फड़े बीबी साहब खे चई अमा हे अल्लाह वास्ते कबूल कयो मौलवी साहब के कुछ मड़ी पेट में साह पियो तो लोलो आयो माई सगोरी उनके मथो खोले अञा रखियो ई कोन त ॿाहिरां हिकिड़े फ़कीर चयो अल्लाह जे नाले मानी माई सगोरी खणंदे ई थाल उन अल्लाह जे नाले वारे खे ॾेई मौलुनि जो भणसा मरी वियासीं वरी वेठा कलाक 2 कलाक गुज़रिया वरी मानी आई बी वरी हिकिड़ो साईं अमा हे अल्लाह जे नाले मानी खणी आ चबा बिस्मिल्लाह रखो बोले साजो खुदा करे खैर को वरी न सवाली जे खैर पाण भी बीबी साहब मानी वापराई मौलवी साहबन के खाराई खाई ड्रो क्यों तो मौलवी साहबन मजा हिकड़े चयो अम्मा असा के तुझे करामत में शक आहे ही कोन जागो था असा के तुझे करामत में शक आहे कोन जो हिकड़ी मानी आई फ़कीर के नहीं वरी भी बी मानी आई जो तुझी करामत आ करामत में शक कोने पर तोखे इल्म कोने इल्म हो जई हा त अग में हक मेहमान जो आ पो हक सवाली जो आ अग में हक कहां जो आ पो हक सो अगारो तो अग में सवाली के दिनो आई पो वरी मेहमान के खाराई सो तुझी करामत में शक कोने बाकी इल्म कोन है माई सगुर चो बहा तवा के इल्म आहे पर तवा के अल्लाह ते तवक्कल कान आहे इल्म मां वट कोने तवक्कल तहां वट भी काने जेकने अल्लाह ते तवक्कल कयो हा त रब करीम कोन छडींदो आ खुदा वरी बिखाराए छडींदो आ अबा खुदा दींदो आ या कोन दींदो आ हजरत बायजीद बुस्तामी परेशान आ मेहमान अची विया किथां खाराया दोस्तो अजीजो ॾाढो दिल ते बार थी पियो थोड़ी देर गुजरी हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जे दरबार शरीफ जे साम्हूं एकड़ो नानवाई रहंदो हो यानी होटल वारो रहंदो हो उन्हीअ खे ख़बर पई त हजरत बायजीद बिस्तामी जा मेहमान आया हन ऐं हजरत साहब वटि आहे भी अल्लाह जो नालो पाण ॾाढा परेशान वेठा हन उन छा कयो नानवाई पंहिंजे तरफ़ खां मानी तैयार करे भाॼी तैयार करे थावन में विझी हजरत बायजीद बिस्तामी किरणी क़िबला है खुदा वास्ते खणी आयो या मेहमानन के खारायो पाण ॾाढा खुश थिया मेहमान के खारायो जमल मेहमान खाई खुश थिया तमल अल्लाह जे वलीअ जो रहमत जो दरिया जोश में अचियो ओ होटल वारा ओ नानवाई अज जेको घुरणो थी सो घुर तोखे अता फरमाया छा फरमायो हिकड़ो दफ़ो चओ अगारो मानी काने साणे घुरणो थी सो घुर सुभान अल्लाह तो चओ अगर दरवेश बरहाले बमा दे
सरे दस्त दो आलम बरफशांदे गहे बरतार में आला नशीनम गहे बर पुश्त पाए खुद नबीनम। अल्लाह वारन जो हाल आ कमल केड़े हाल में तमानी आहे कान परेशान लगो पियो आ वरी कमल ॾिसो त अल्लाह जो वली चैलेंज पियो करे तो घुरणो थी तो घुरमा तो के अता फरमाया। उन नानवाई अर्ज कयो किबला मां अल्लाह जे रज़ा जे वास्ते खणी आयो आहियां मूंखे कुझु न खपे कुझु न खपे कुझु न खपे बस खुदा जे रज़ा जे लाइ आंदुम तव्हां पंहिंजे महिमान खे खारायो मूंखे कई शइ जी ज़रूरत कान्हे। बुजुर्ग फरमाए तो त न घुर साईं मूंखे कुझु न खपे बाबा चवाए तो घुर जागो सा जमल बार बार चयो घुर 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 तमल उन नान वाए चोस ठीक आ भला तू चवी तो घुर त हाणे घुरा तो ॾे छा खपई चई मूंखे पाण जहिड़ो बनाए चओ सुभान अल्लाह। मूंखे हजरत ख्वाजा साहब फरमाइन था अदा इहा गाल त थी सके थी पर तुझे बर्दाश्त का ॿाहिर आ तू बार खणी को न सघंदे इहा न बाक़ी ॿी शइ घुर नान वाई तो चो ॿियो कुझु न खपे ॾीं त इहा शइ ॾे न त मां वापसि थो वञा। अल्लाह जे वली अचो तोसां वाइदो करे वेठो हां हली आ अंदर मस्जिद में वठी दरवाज़ो बंदि कयई दरवाज़ो बंदि करे पाण उन नान वाईअ जे मथां तवज्जो विधऊं नान वाईअ जे मथा निगाह विधऊं 2 मिंटन खां पोइ ॿाहिरि निकिता खुदा पाक जो कसम आहे जहिड़ी सूरत बायज़ीद बिस्तामी जी हुजे उहा साॻी सूरत नानवाईअ जी हुजे। मकामात त उहे मिली विया मर्तबो तो उहो मिली वियो मार्फत त उहा मिली वई जंहिं मार्फत जो साहिब बायज़ीद बिस्तामी हो पर शक्ल ही हुन जी तब्दील थी वई माण्हू सुञाणन कोन पिया त बायज़ीद बिस्तामी कहिड़ो आ त नानवाई कहिड़ो आ थोड़ो फर्क हो कहिड़ो फर्क हो जो हजरत बायज़ीद बिस्तामी होश में हो नानवाई होश में कोन हो 3 ॾींहं जहिड़ो हो 3 ॾींहंनि खां पोइ नानवाई गुज़ारे वियो। हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था हिन मूं फ़कीर खे दावा सां चयो हो त पाण जहिड़ो बणाए मां अल्लाह जे दरबार मां हिन खे बरकात फयूज़ मार्फत ऐं इरफान तो साॻो अता फरमायो पर हिन जी सूरत बि मूं पाण जहिड़ी बणाए छॾी हुई। चओ अल्लाह जे वलियनि खे ताक़त ॾाढे चओ ख़ुदा जे बाननि खे ताक़त निगाह कंदा त निगाह सां कम थी पवंदो आ नज़र फरमाईंदा त नज़र सां मुंहिंजा दोस्त हर शइ मामलो हल थी वेंदो आ। निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी ये खुदा जा उहे माना हल जन सारी जिंदगी खुदा खे याद कयो आ रब खे रिठायो आ अल्लाह पाक उन जी ज़ुबान कोन मोटाईंदो आ। रब चवंदो आ कुंतु समाहुल लज़ी यसमाउ बिही व बसरहुल लज़ी युबसिरु बिही व यदहुल लती यबतिश बिहा ये मुंहिंजा वली जरी मूंखे राज़ी कंदा हल त मां अल्लाह उन्हनि जा कन थी दोहा जैसा ॿुधंदा हल मां अल्लाह ताला उन्हनि जा हथ थी दोहा जैसा पकड़ींदा हल मां अल्लाह ताला हुननि जूं अखियूं थी दोहा जैसा ॾिसंदा हल मां अल्लाह हुननि जूं टंगूं थी दोहा जैसा घुमंदा आहिनि। अगते अल्लाह जो हबीब फरमाए तो वला इंसालनी ला उतियन्नहु मां अल्लाह पाक उन पंहिंजे बानन वलियन ते एतिरो राज़ी थींदो हां मूंखां जेको सुवाल कंदा हन सो मां ज़रूर क़बूल कंदो आहियां। बुखारी जी हदीस आहे ये असांजा मुखालफ़ चवंदा बुखारी में ॾेखार बुखारी में ॾेखार बुखारी में ॾेखार अचो त तव्हांखे बुखारी में ॾेखारियां रब जो फरमान आहे रब्बुल आलमीन फरमाए थो वलियनि जे हथनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे अखियुनि जी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे कननि में ताक़त मुंहिंजी हूंदी आहे वलियनि जे पेरनि वारी ताक़त मुंहिंजी हूंदी आहे मां रब जीअं करे सघंदो आहियां ईअं मुंहिंजो वली बि करे सघंदो आहे। इन्हीअ जे करे जो वलीअ खे ताक़त मां अल्लाह जे तरफ़ खां हूंदी आहे। सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। हजरत ख्वाजा अब्दुल बाकी अल मारूफ बाकी बिल्लाह सभई चओ सुभान अल्लाह। जेको इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी जो मुर्शिद आहे हजरत इमाम रब्बानी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह।
मुझा दोस्त इमाम रब्बानी आ ये दरबार भी नक्शबंदी हजरात जी आ आई मुझा दोस्त अजीजो असा जो सिलसिलो भी हिकड़े सिलसिले सा नक्शबंद सा इमाम रब्बानी सा मिले तो दियो सबै जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर सा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत ख्वाजा बाकी बिल्ला सभी जो हजरत ख्वाजा उन्होंने कहा हिकिड़े माण्हू पुछो ऐं बाकी बिल्ला जी माण्हू फना फिल्लाह है ऐं बका बिल्लाह जे मकाम ते हूंदा आहिनि उनखे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह जो मर्तबो मिलंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह असां ॿुधो ई कोन बका बिल्लाह ऐं बाकी बिल्लाह में फर्क आहे फनायत खां पोइ माण्हू फना फिल शेख हूंदो आहे उन खां पोइ फना फिल रसूल हूंदो आहे उन खां पोइ फना फिल्लाह हूंदो आहे फना फिल्लाह खां पोइ बका बिल्लाह हूंदो आहे लेकिन बाकी बिल्लाह कीअं हूंदो आहे इहो तुंहिंजो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे हजरत ख्वाजा बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अदा इहो मूंखां न पुछो सही तव्हां खां न पुछूं भला कंहिंखां पुछूं पाण फरमाइनि था मुंहिंजो जॾहिं विसाल थी वेंदो आउं जॾहिं जहान मां वफ़ात कंदुसि अवां मूंखे गुस्ल ॾिजो मूंखे कफन पाराइजो मुंहिंजो जनाज़ो ॿाहिरि ईदगाह में रखिजो इंतज़ार कजो मुंहिंजो जनाज़ो तव्हां न पढ़ाइजो हिकिड़ो शख्स ग़ैब खां ईंदो जंहिंजो मुंहुं ही पर्दे में ढकियल हूंदो हेड़ा हुन जा कपड़ा हूंदा जॾहिं उहो अचे त उन्हीअ खे चइजो मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए पोइ जमल उहो बुज़ुर्ग मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए फारिग़ थींदो उन्हीअ खां पुछजो जनाज़े पढ़ाइण वारे खां त मुंहिंजो नालो बाकी बिल्लाह छो आहे जागो था आओ कोन थो ॿुधायां तव्हांखे अवी उन्हीअ खां पुछजो जेको मुंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो चुप थी विया कुछ अरसे खां पोइ हजरत बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह जो विसाल थियो आहे हस्बे वसीयत हजरत बाकी बिल्लाह खे गुस्ल ॾिनो वियो कफन पारायो वियो ॿाहिरि ईदगाह में खणी आया हज़ारे आलिम ज़ाहिद फ़कीर पीर दरवेश इमाम रब्बानी जहिड़ी शख्सियत भी उन्हीं जनाज़े में मौजूद आहे वसीयत मुताबिक इंतजार कंदा रहा हाओ बेली ॾिठूं त हिकिड़ो सफ़ेद पोशाक आहे मुंहं खे पर्दो आहे हिजाब अची साम्हूं बीठो आहे सभई समझी विया त साईं जन वसीयत कई हेड़न आरन पारन वारो ईंदो अची मुंहिंजो जनाज़ो उन्हीं खां पढ़ाइजो सभिनी अर्ज़ कयो कि बिला जनाज़ो तव्हां पढ़ायो बुज़ुर्ग जनाज़ो पढ़ाए दुआ घुराए जमल फारिग़ थिया तमल बाह खां वठी हिकिड़े माण्हू अर्ज़ कयो कि बिला हिकिड़ो अर्ज़ आहे महिरबानी करे ॿुधायो कंहिंखां पिया पुछनि जनाज़े पढ़ाईंदड़ खां पुछो कंहिंखां बाबा ओ जनाज़े पढ़ाइण वारा जी साईं ही जेको जनाज़ो आहे सो असांजे मुर्शिद बाकी बिल्लाह जो आहे अवां उन जो जनाज़ो पढ़ायो आहे असां मुर्शिद खां पुछो हो तूं बाकी बिल्लाह कीअं असांखे चयो हो त तूं इहो मसइलो उन्हीं खां पुछजो जेको जनाज़ो पढ़ाईंदो सो जनाज़ो तव्हां पढ़ायो आहे असां साईं खे पूरींदासीं अग में ॿुधायो त असांजे मुर्शिद जो लक़ब बाकी बिल्लाह छो आहे उन जनाज़े पढ़ाइण वारे चयो अबा ॿुधायांव जे हाओ साईं ॿुधाए पाण हीअ पंहिंजे मुंहं मुबारक तां पर्दो जो हटायो त पाण बाकी बिल्लाह बीठो हुयो पाण फरमाऊं बाबा असां अल्लाह सां ईअं बाकी आहियूं जो जनाज़ो भी असांजो आहे त पढ़ूं भी असां पाण था इए चई हजरत बाकी बिल्लाह रहमतुल्लाह अलैह गायब थिया दुनिया हैरान थी वई तो वाह अल्लाह जा बाना तुझे मकाम ऐं मंज़िल के केर भी पहुंची को न थो सके पियो
ओ मुजादा इन अल्लाह जे बानल इन अल्लाह जे वलियन जो जहान ही निरालो आ इन जी मंजिल ही निराली आ जेकने तोखे ही मुखे समझ में न अचे इहा का वरी गाल काने का मुझे उस्ताद जो उस्ताद हो तमाम वडे खां वडो पाकिस्तान जो आलिम हो हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद साहिब दाद रहमतुल्लाह ताला अलैह मुफ्ती आजम पाकिस्तान जे लक़ब सां हो दौरे हदीस मुखे उनी पढ़ायो हो वो पाण गाल कंदो हो वडो मुत्तकी परहेजगार सालिह शख्स हो फरमाइंदा हा उस्ताद मुफ्ती साहिब दाद तसे असा जो उस्ताद हो गड़ी यासीन जो बुजुर्ग हो जंहिंजो नालो हो हजरत मौलाना मोहम्मद कासिम साहब छा नालो उस मौलाना ॾाढे जो छा नालो हो मौलाना मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह 42 सालन जे उम्र में नौजवानी में वफात कई जंहिंजी फतावा कासमिया भी छपियल फारसी में मिले थी पई वडो जयद आलिम हो मुंहिंजे उस्ताद जो उस्ताद सी फरमाइंदा हा उन जे जनाज़े जे नमाज जे लाइ हजरत ख्वाजा हसन जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जो साहबजादो ख्वाजा अब्दुल सत्तार जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह जनाज़े पढ़ाने ला आया जो तो उस्ताद से मुरीद बुजुर्गन जा जमल साईं जे जनाज़े के असां रखियो से हजारे हाफिज़ हा हजारे मौलवी हा हजारे पीर फकीर हा मुतअस्सिर वडो आलिम इलाके जो मशहूर आलिम हो ख्वाजा अब्दुल सत्तार जान सिफू सिधियूं कराए साईं जे जनाज़े जे साम्हूं भी उन जे पुटन खां इजाजत घुरी चयो बाबा जनाज़ो पढ़ा चेसे पढ़ायो ख्वाजा अब्दुल सत्तार चयो अल्लाह अकबर त जनाज़े मो आवाज आयो अल्लाह अकबर वरी बी तकबीर हई ख्वाजा साहब अल्लाह अकबर वरी जनाज़े में बी तकबीर जो आवाज आयो टी तकबीर चौथी तकबीर 4 तकबीरूं जनाज़े जो लगू 4 ही तकबीरूं जनाज़े में आवाज आयो साईं फरमाइंदा मां अकेलो कोनो हजारे हाफिज हजारे आलिम हजारे जमींदार अमीर ही नवाब हा ख्वाजा साहब नमाज पढ़ाए पियो जनाज़ो पढ़ाए पियो जनाज़े में अल्लाह अकबर जो आवाज अचे चो अल्लाह जा बाना जेराहन चो अल्लाह जा वली जेराहन एकड़ो बियो वाक़ियो तोखे बुधाया मटियारी शरीफ में बुजुर्गो ख्वाजा अब्दुल अलीम रहमतुल्लाह अलैह सभई जो सुभान अल्लाह ओ सरहंदी आ ऐ तोखे खबर आ सरहंदी बुजुर्ग हजरत अमीर उमर जी औलादन कंहिंजी औलादन हजरत अमीर उमर जी औलादन इमाम रब्बानी जा बचड़ा हजरत ख्वाजा अब्दुल अलीम जी 90 साल जमारा मटियारी में बुजुर्ग जो अज भी रोजो मशहूर आ उन्हनि जे ज़माने में हिकड़ो मटियारी जो वाणियो नौजवान आयो जिसे मां मुसलमान थी ख्वाजा साहब के चई के बेला मुखे मुरीद कयो मुसलमान कयो मशहूर मटियारी जो मौत वींदे जी वेर यो इनी जे करे मशहूर होंदो जेको बते हिंदू गैर मुस्लिम पहुंचंदो हो उनी वली जी नजर पौंदी तो फौरन कलमो भरींदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ये पो वाणन मशहूर करे छो बाबा मटियारी जो मौत वेंदे जी वेर उते जेको पहुतो सो मुसलमान सीधो बस बचंदो ही कोन ओ नौजवान पाजे मर्जी सा ख्वाजा साहब के जी किबला मुखे मुरीद बनायो अल्लाह जो वली पाजे बस्ती में बैठो हो बुजुर्ग फरमाए चौला इलाहा इल्लल्लाह उन वाणे छोकरे ख्वाजा साहब जे चवण ते चयो ला इलाहा इल्लल्लाह जो लफ्ज जो चई खुदा जे वली एड़ी त ज़रब हई जो उन ज़रब लगाण जे करे उन हिंदू जी दिल फाटी पई फाटण खां पो 2 मिनटन में फटकी फटकी गुजारे मुहम्मदुर रसूलुल्लाह चई न सके ख्वाजा साहब सदो साहब भरे हुकुम फरमाओ बाबा हिन वेचारे के गुस्ल भी जो कफन भी जो फलाने मौली साहब के चो तो जनाजो भी पढ़ो कब्रिस्तान में दफन करे उनके गुस्ल ॾियारायूं कफन पारायूं बाहर जनाजे जे ला खणी आया मौली साहब के चो जनाजो पढ़ मौली साहब चो मां जनाजो कोन पढ़ंदुसि छो बाबा चई मुहम्मदुर रसूलुल्लाह को न चई ला इलाहा इल्लल्लाह में गुजारे वयो जेसी तई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदो तेसी तई मुसलमान लाहे मुजादा मौली साहब जी गाल वनी ख्वाजा साहब सा कयूं
क़िबला साईं मौली साहब त हीअं थो चवे त हुन रुगो ला इलाहा इल्लल्लाह चयो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चयो आहे। इन जे करे मौली साहब जनाज़ो नथो पढ़ाए। ख्वाजा साहब फरमा बाबा मूं बुढ़ड़े खे वठी हलो, मां थो जनाज़ो पढ़ायां। 90 साल जो बुजुर्ग वठी आया, वठी अची साईं उनजो जनाज़ो पढ़ियूं। जब जनाज़ो पढ़ियो जो बाबा ने कब्र में लायो, उनखे कब्र में ला तो वो मौलवी भी बीठो हुजे। ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए था बाबा मूंखे भी कब्र में लायो। उन बुढ़ड़े के आहिस्ता आहिस्ता करे कब्र में लाथऊं। जमल ख्वाजा साहब रहमतुल्लाह अलैह अंदर कब्र में वया, उन नए मुसलमान के सामीअ में सुम्हारियऊं। अल्लाह जे वली पांजे हथन सां हुन जो कफन लाथो, कफन लाहे हुन जो मुंह खोलियो, मुंह खोले बाह खां वठी चवन था चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन मोल अखियूं पटियूं, मथे निहारे चवण लॻो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हज़रत ख्वाजा साहब न मौलवी के चवन था मौलवी दे ख़बर हाणे त मुसलमान आहे या नाहे। मौलवी साहब जो क़िबला इहो मुझो कमाल ना है, इहो तव्हां जो कमाल आ जो कब्र में भी कलमो पढ़ाए था छॾियो पिया। ये अल्लाह जा वली मुयूं दिलियूं जियारींदा आहिनि। इन खुदा जे वलियनि में इहो ई त तसर्रुफ़ आहे जो मुर्दा दिल ते नज़र कंदा आहिनि, पर उहा खुदा जे वलीअ जे निगाह सां जेका मुई दिल जेरी थींदी आहे, सा कब्र में भी अल्लाह अल्लाह कंदी आहे। वह कब्र में भी खुदा जो जिक्र कदी रहंदी आहे। वह कब्र में भी मरदी कान्हे का, जहानन जूं दिलियूं मरी वेंदियूं आहिनि, पर अल्लाह जे वलीअ जे सोहबत में जेका दिल जेरी थींदी आहे, सा कब्र में भी जेरी हूंदी आहे। दुआ कयो अल्लाह सी तव्हां असांखे औलिया अल्लाह जी सोहबत नसीब फरमाए, औलिया अल्लाह जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए, औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक अता फरमाए। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दालीन वारे नक्शे कदम ते खुदा तव्हां असांखे हलाए। दुआ कयो अल्लाह ताला ही अल्लाह वारन जी दरबार आ क़यामत ताईं खुदा करे फयूज़ व बरका सां आबाद हुजे। जीअं घणे वक्त खां वठी करे हिते अल्लाह जो ज़िक्र हलंदो रहियो आहे, अल्लाह करे हे क़यामत ताईं ही आस्तानो खुदा जे ज़िक्र सां आबाद हुजे। रब करीम तव्हां जे सदके मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए। आऊं तव्हां खां इजाज़त घुरां, मुंहिंजे लाइ दुआ फरमायो। अल्लाह पाक मुंहिंजी हाज़िरी तव्हां जी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम सलाम से पाबंदी आ, खुदा समझाइंदो।